ज़िले थरपारकर जो लाइव स्टॉक खातो करप्शन जो गढ़ ऐं मालवंद मारवणनि लाइ बेला बणियल आहे, जॾहिं त खाते वटि वॾे तइदाद में दवाऊं ऐं मेडिसन वग़ैरह मौजूदु हुअण बावजूदि चौपाई माल खे वैक्सीन न पई कई वञे ऐं ज़िले जे 7 तालुकनि में चौपाई माल खे वैक्सीन न थियण जूं शिकायतूं आम आहिनि। मालवंद मारवड़नि मूजिबि वेटरनरी खाते वारा मुख़्तलिफ़ ॻोठनि में सिर्फ़ पंहिंजनि मनपसंद माण्हुनि जे माल खे वैक्सीन करे बाक़ी हर साल लखें करोड़ें रुपयनि जूं दवाऊं मुबैना तौर ते विकरो ऐं हड़प करे छॾींदा आहिनि ऐं असांजो चौपायो माल मुख़्तलिफ़ बीमारियुनि वेगे मरंदो रहंदो आहे। असां दां ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं, हिते केरु बि असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। मालवंदनि मूजिबि ॿियो त टयो, पर थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में क़ाइमु थियल वेटरनरी सेंटर बि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बंदि ऐं बड़बांग लॻा पिया आहिनि ऐं अमलो घर वेठे पघार खणी रहिया, पर केरु बि हिननि खे चवण वारो कोन्हे। होरनि ज़रियनि मूजिबि लाइव स्टॉक खाते थरपारकर वटि एप प्रोजेक्ट तहत 29 ॻोठनि में हलंदड़ प्रोग्राम जूं 3 महीननि जूं दवाऊं 1 जून ते पहुची चुकियूं आहिनि, जिन में 8 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे दवाउनि जूं 4200 बोतलूं मौजूदु आहिनि, जिन में 4 लख खां मथे डोज़ आहिनि। ज़रियनि मूजिबि एप प्रोजेक्ट तहत एतिरियूं ई दवाऊं हर 3 महीननि बैदि ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर हिननि लखनि ऐं करोड़नि रुपयनि जे दवाउनि जी नाले मात्र चौपाई माल खे वैक्सीन वग़ैरह करे बाक़ी तक़रीबन सभु दवाऊं इस्लाम कोट, छाछरो ऐं उमरकोट समेत ॿियनि शहरनि में मुबैना तौर ते विकरो ऐं हड़प कयूं वञनि थियूं ऐं बाक़ी जेकॾहिं इतफ़ाक़ी बची पवंदियूं आहिनि या एक्सपायर थी वेंदियूं आहिनि त उन्हनि खे वेटरनरी सेंटर भरिसां खॾूं कोटे पूरी छॾींदा आहिनि। खांसि केरु बि पुछाणो करण वारो कोन्हे ऐं इहो अमल गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हलंदड़ आहे। होरनि ज़रियनि मूजिबि कुझु अर्सो अॻु पीपी तालुके नंगरपारकर जे सदर करीम ॾिनो दल तरफ़ां लाइव स्टॉक खाते थरपारकर में दवाउनि ऐं मेडिसन जी मद में थियल मुबैना करोड़ें रुपयनि जी क्रप्शन जो इंकशाफ कंदे वास्तेदार इख़्तियारी वारनि खे उमाणियल पंहिंजे हिकु लेटर में लिखियो हो त थरपारकर में FAO ऐं सिंध गवर्नमेंट तरफ़ां आयल PPR प्रोजेक्ट जंहिं तहत थर जे समूरे नंढे माल खे वैक्सीन करणी हुई ऐं वैक्सीन FAO तरफ़ां ॾिनी वई हुई, जंहिंमें वैक्सीन जी हिकु वायल में 100 डोज़ हुआ ऐं हिकु वायल जी क़ीमत 6000 रुपया हुई। ॾुकार जे करे थर जे हर तालुके में बकरी ऐं रिढ जो तइदाद तक़रीबन 2.5 लख हो। उते इन्हनि कूड़ी फिगर ॼाणाए 7 तालुकनि में 17.5 लखनि बदिरां 30 लख माल जी फिगर ॼाणाए वैक्सीन जा 15 लख डोज़ विकिणी पैसा हड़प कया विया, जंहिंजी रक़म तक़रीबन 1 करोड़ 80 लख रुपया आहे। लेटर मूजिबि प्रोजेक्ट में वैक्सीन लाइ इस्तेमालु थींदड़ गाॾियुनि जो फ्यूल बि साॻी तरीक़े सां लॉगबुक वग़ैरह घर वेही ठाही लखें रुपयनि जो फ्रॉड कयो वियो। वैक्सीन कंदड़ स्टाफ खे हक़ीक़ी स्टाफ खां वधीक ॼाणाए कूड़ा नाला नॉन टेक्निकल हणी TADA जी मद में लखें रुपयनि जो गबन कयो वियो ऐं प्रोजेक्ट में जंहिं जानवर खे वैक्सीन कई वई हुई उन्हीअ ते रंग जो निशान लॻाइणो हो, पर हिते कुझु जानवरनि ते निशान हणी केतिरा ई रंग जा दवा सीधा मार्केट में विकिरो कया विया। इन्हीअ में डॉक्टर नौबत खोसो एडिशनल डायरेक्टर, चमनलाल अकाउंटेंट ऐं FAO जो नुमाइंदो हुबदार बुर्डो मुलवस हुआ। ज़रियनि मूजिबि हिन वक़्तु बि लाइव स्टॉक खाते में साॻी पुराणो नमूनो लॻो पियो आहे ऐं केरु बि हिननि खे चवण वारो कोन्हे। एप प्रोजेक्ट तहत हिन वक़्तु बि हिकु मोबाइल गाॾी मुख़्तस थियल आहे ऐं चयो वञे थो त इन एप प्रोजेक्ट में 29 ॻोठ अचनि था, जिते हिननि खे हर महीने वञी दवाऊं ॾियणियूं आहिनि ऐं हुकूमत तरफ़ां ॾिनल ॼाणायल चौपाई माल जी सार संभाल लहिणी आहे, पर हिते रिज़ल्ट सफ़ा बिल्कुलु ज़ीरो आहे। ॿिए तरफ़ लाइव स्टॉक खाते मिठी जे डॉक्टर लजपत राय मूजिबि असां ते दवाऊं वग़ैरह हड़प करण ऐं विकिरो करण जा इल्ज़ाम कूड़ा बेबुनियाद ऐं मन घड़त आहिनि। असां मिसकिन ऐं अलाजा माण्हू आहियूं, हिकु हथरादु ठाहियल प्लान आहे ऐं कुझु माण्हू डिप्टी डायरेक्टर थियण जे चकर में आहिनि। बाक़ी हिते करोड़े खाई हलनि पिया, उन्हनि खां केरु पुछाणो करण वारो कोन्हे। हिते जा तव्हां घपला ॾिसो, साह वापसि कोन वरंदो। असां मिसकिननि वटि कुझु बि कोन्हे, पर आङूठे छाप कुझु महीननि में करोड़पति थी विया आहिनि। हितां जे मालवंद माण्हुनि लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वास्तेदार इख़्तियारी वारनि समेत करप्शन जी रोकथाम वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त लाइव स्टॉक खाते थरपारकर में हर साल दवाउनि ऐं मेडिसन जी मद में थींदड़ लखें करोड़ें रुपयनि जी मुबैना करप्शन जो सख़्तु नोटिस वठी ज़िम्मेवारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।